अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही मुंहिंजी शाइरी आहे जेका मूं चोस्टा पढ़िया ऐं थोरी पहिरियां शाइरी बि पढ़िया। इहा तक़रीबन साॻियो दौर हुयो ऐं 88 में 99 में जी हीअ शाइरी आहे जेका 2001 में मुंहिंजो किताबु छपियो। हीअ उन जी सॼी शाइरी आहे जेका मूं पढ़ी आहे हिक ॿिए जे करे लगातार। हाणे हिन में हिकिड़ो नज़्म लिखियो हुयो त ख़्वाबु न तुंहिंजो पूरो थींदो। 88 खां पोइ 99 जे दौर में हिकिड़े छोटे भाई जंहिं वॾे भाईअ हिकिड़ो पैदा कयो हो, छोटे भाई कराची में, उन धमकी ॾिनी असांजे सिंध खे, माण्हुनि खे, सिंधियुनि खे, त 1 लख फ़ौज वठी मां सिंध फतेह कंदुमि। उनखे उन दौर में 88 99 जे दौर में मूं हुनखे जवाबु न हुयो। ख़्वाबु न तुंहिंजो पूरो थींदो, तुंहिंजी मर्ज़ीअ सां मां उथंदुसि, तुंहिंजी मर्ज़ीअ सां मां वेहंदुसि, घर जे हूंदे बेघर थींदुसि, धारियो बणिजी सिंध में रहंदुसि, ऐं तुंहिंजे आॾो बदिजी ईंदो, जीअरे मुंहिंजो सिरड़ो झुकंदो, ख़्वाबु न तुंहिंजो पूरो थींदो। अरगूननि ऐं तुरखाननि बि ज़ुल्म कया हा ॿियनि बि गॾिजी, ॻाल्हि नई आहे किथड़े तुंहिंजी, तूं बि ॾिसजां वींदे मिटिजी। हाणे ॾिसो त इहो तक़रीबन मिटिजी वियो आहे। तूं बि ॾिसजां वींदे मिटिजी, नस्ल असांजो चुप थी वेंदो, सिंध जो नक्शो रहिजी वेंदो, ख़्वाबु न तुंहिंजो पूरो थींदो। बुख खां भाड़ी न आहिनि थींदा घाव मथां हू घाव पिया सहंदा, विढ़ंदा रहंदा, वधंदा रहंदा, क़दम न हिकिड़ो पुठिते हटंदा, धरतीअ ख़ातिर को बि न पुछंदो, बेग़ैरत थी हर को जीअंदो, ख़्वाबु न तुंहिंजो पूरो थींदो। कंहिंखे बि हू चवंदा न आहिनि, पहल करे हू विढ़ंदा न आहिनि, ॾाढा अॻियां हू झुकंदा न आहिनि, मैदाननि मां भॼंदा न आहिनि, तुंहिंजे आॾो झुकिजी वेंदो, लोक समूरो चुप थी वेंदो, ख़्वाबु न तुंहिंजो पूरो थींदो। सिंध लाइ मस्त मवाली न आहे, झेड़े खां को ख़ाली न आहे, सिंधड़ीअ जो को वाली न आहे, उन लाइ अख का आली न आहे, हिक ॿिए सां ई विढ़ंदो रहंदो, माण्हू हिकु ॿिए न गॾिजी सघंदो, ख़्वाबु न तुंहिंजो पूरो थींदो। चुप थी वेठा आहियूं छाहे, हर शइ सघूं था ठाहे ड्राहे, चाल असांजी सादी आहे, ॾिस भली तूं असां ते काहे, सिंध जो माण्हू हिकु थी वेंदो, तुंहिंजो नालो मिटिजी वेंदो, ख़्वाबु असांजो पूरो थींदो।